जी जनाब, महरान यूनिवर्सिटी FM 92.6 ते तव्हां सां गॾु मौजूद आहियो ऐं असांजी सिंध समूरी सोन में मुख़्तलिफ़ कलाकारनि, फनकारनि, शाइरनि, अदीबनि सां गुफ़्तगू थींदी आहे। मुख़्तसिर रिहाइण में असां संदुनि एहसास, संदुनि उहे तख़लीक़ूं या संदुनि आवाज़ जेको असां यकीनन सोशल डिजिटल मीडिया ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿुधूं था, उनखे पसंदि करियूं था। सो अॼु जी असांजी हिन वेहक मुख़्तसिर वेहक में मूंसां गॾु मौजूदु आहे मुंहिंजो उहो ख़ूबसूरत दोस्त जेको माशाअल्लाह पुरसोज़ बि तमामु ख़ूबसूरत आहे, लिखे बि तमामु कमाल जो थो, थोरनि सिटुनि में वॾी ॻाल्हि करण जो आला फ़न रखे थो। हाला पुराणा सां संदसि ताल्लुक़ असां हिकिड़ी भूल जा आहियूं ऐं गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि जेका इहा बि कंदो हलां त न सिर्फ़ु पाण पर शाइर बिन शाइर अल्हम्दुलिल्लाह त उहो जेको हाला जो रवायती रंग हो उन वटि बिल्कुलु भरपूर मौजूदु आहे। सुरन वर्का जो हवालो ज़रूरु ॾियां। सुरन वर्का जे प्रोग्रामनि में करे करे तव्हां हिकु आवाज़ जेको सुरीलो ॿुधंदा हुआ, जंहिंजी तमामु घणी तव्हांखे मोट बि ॾींदा हुआ मोहबतुनि जी। अॼु मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे आख़ुद मोहम्मद अब्बास। अस्सलाम वालेकुम, भली करे आया ख़ुशि छा चङा भला। ॻाल्हियूं त गॾु थींदियूं इंशाअल्लाह, पर पहिरीं शुरूआत कंदासीं सभिनी खां पहिरीं जेका असांजी उञ आहे, सिक आहे, उनखे अव्हांजे तरफ़ां पहिरीं कुझु ॿुधणो आहे असांखे। पोइ हाणे तव्हां पंहिंजो ग़ज़ल था ॿुधायो, का शाइरी ॿी का मशहूरु ॿुधायो, जेका तव्हांजी चॉइस। सभ खां पहिरीं तव्हांजी वॾा कुर्ब ग़ज़ल मुंहिंजो ई आहे ऐं कंपोज़िशन बि मुंहिंजी पंहिंजी आहे। वाह वाह। ऐं आवाज़ जो निभाउ बि सदको सदको सदको। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो डार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। वाह। सदारे शम जे ज़ुल्फ़नि मां, सदारे शम जे ज़ुल्फ़नि मां, ही अणभावार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। वाह सेवा, वाह सेवा। सदा कोमल कलाजुनि मां, सदा कोमल कलाजुनि मां, कंगण बेज़ार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। वाह वाह वाह। हलण में चाल काॾे वई, हलण में चाल काॾे वई, कदम छो बार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। सुभान अल्लाह। मजाज़ी इश्क में आख़ूं, मजाज़ी इश्क में आख़ूं, हकीकी पार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो धार थी पिया अथई। तमामु सुहिणो, आला, बहितरीन, तमामु ख़ूब। मिलूं था मुख़्तसिर साईअ खां पोइ। असां सां गॾु रहिजो।